अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्म दीन जूं फ़ज़ीलतूं दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको ही मुकम्मल रिसालो इल्म जूं फ़ज़ीलतूं पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजे रिज़ा जे लाइ इल्म दीन हासिल करणु ऐं उन ते इख़लास सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा ऐं उनखे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाही ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जेसिताईं मूं ते दुरूद पाक पढ़ंदो रहंदो आहे मलाइक उन ते रहमत मोकिलींदा रहंदा आहिनि। हाणे बाने जी मर्ज़ी आहे त घटि पढ़े या वधीक। बिल्किस जो तख़्त कीअं आयो? मलका बिल्किस जो तख़्त 80 गज़ डिघो 40 गज़ वेकिरो हो। हीउ सोन चांदी ऐं तरह तरह जे क़ीमती हीरनि जवाहरनि ऐं मोतियुनि सां जड़ियल हो। जॾहिं अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बिल्किस जे कासिद ऐं तोहफ़नि खे मोटाए छॾियो ऐं मलका ॾांहुं ख़त लिखी मोकिलियो त हू मुसलमान थी मुंहिंजे दरबार में हाज़िर थिए त संदन दिलि में हिकु ख़्वाहिश पैदा थी त बिल्किस जे हिते अचण खां पहिरियां ई संदसि तख़्त मुंहिंजी दरबार में आंदो वञे। तख़्त खे हाज़िर करण जो संदन मक़सदु हीअ हो त उन जो तख़्त हाज़िर करे उनखे मुइज़ो ॾेखारियो वञे त जीअं उन ते पाण अलैहिस्सलाम जी नुबूअत जी सचाई ज़ाहिर थिए जो मुइज़ो नबी जी सदाकत ते दलील हूंदो आहे। कुझु मुफ़सिरनि फरमायो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इरादो कयो त मलका बिल्किस जे अचण खां पहिरियां ई हिन तख़्त जो रंग ऐं रूप तब्दील कयो वञे त जीअं उन जे अक़ल जो इम्तिहान वठनि त ॾिसूं हू पंहिंजे तख़्त खे सुञाणे थी या न। जीअं त पाण अलैहिस्सलाम पंहिंजे दरबारियुनि खे फरमायो जंहिंखे क़ुरान करीम में हिन तरह बयानु कयो वियो आहे। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। सुलेमान फरमायो ए दरबारियो तव्हां मां केरु आहे जो उन जो मूं वटि फ़रमान बरदार थी करे अचण खां अॻु में उन जो तख़्त मूं वटि खणी अचे। हिकु वॾे ख़बीस जिन चयो त मां उहो तख़्त अव्हां जी ख़िदमत में अव्हां जे हिन जाइ तां उथण खां अॻु में हाज़िर करे छॾींदुसि ऐं मां बेशक उन ते ताक़त रखंदड़ अमानतदार आहियां। जिन जो बयानु ॿुधी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो मां उन खां बि जल्दी चाहियां थो। उहो ॿुधी करे संदन वज़ीर हज़रत आसिफ़ बिन बरखिया रहमतुल्लाह ताला अलैह जेको इस्म आज़म जो इल्मु रखंदो हो ऐं बाकरामत वली बि हो उन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। उन अर्ज़ु कयो जंहिं वटि किताब जो इल्मु हो त मां उन खे अव्हां जे अख छिंभ खां अॻु में खणी ईंदुसि। हज़रत आसिफ़ बिन बरखिया रहमतुल्लाह ताला अलैह रूहानी ताक़त सां बिल्किस जे मज़बूत तख़्त खे मुल्क सबा मां बैतुल मुक़द्दस ताईं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे महल में खणी आया। उहो तख़्त ज़मीन जे हेठां हली करे अख छिंभ में यकदमि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी कुर्सीअ जे वेझो ज़ाहिर थी वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी मग़फ़िरत थिए। आमीन। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो जिते हिन वाक़े मां हज़रत आसिफ़ बिन बरखिया रहमतुल्लाह ताला अलैह जी करामत जो बयानु आहे उते क़ुरान करीम में संदन बाकमाल हुअण जी ख़ुसूसियत इल्मु बि बयानु थियो। इल्म दीन निहायत अफ़ज़ल इबादत आहे। जीअं हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछियो वियो त इंसान केरु आहे? इरशाद फरमायूं आलिम। पोइ पुछियो वियो बादशाह केरु आहे? फरमायूं परहेज़गार। पोइ पुछियो वियो घटिया माण्हू केरु आहिनि? फरमायूं जेके दीन जे बदिले दुनिया हासिल कनि था। इमाम मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह हिन कौल जे हवाले सां फरमाइनि था हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह ताला अलैह ग़ैर आलिम खे इंसाननि में शुमार न कयो छो त इल्म ई उहा ख़ुसूसियत आहे जंहिंजे करे इंसान तमामु जानवरनि खां मुमताज़ हूंदो आहे। लिहाज़ा इंसान उन वस्फ़ जे ज़रिए इंसान आहे जंहिंजे सबबु उनखे इज़्ज़त हासिल थींदी आहे। उहो जिस्मानी ताक़त जे करे इंसान न आहे न त उठ उन खां वधीक ताक़तवर आहे, न जिसामत जे करे इंसान आहे न त हाथी जो जिस्म उन खां वधीक कई भेरा वॾो आहे, न बहादुरी जे सबबु न त शींहं उन खां वधीक बहादुर आहे, न उन्हीअ करे जो उहो घणो खाए थो छो त ढगे जो पेट उन खां वॾो हूंदो आहे, बल्कि इंसान इल्म जे लाइ ई पैदा कयो वियो आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम सिपारे 20 में सूरह अनकबूत आयत नंबर 43 में इरशाद फरमाए थो। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं ही मिसाल आहिनि जिन खे असां माण्हुनि जे लाइ बयानु फरमायूं था ऐं उन्हनि खे इल्म वारा ई सम्झनि था। हदीस पाक में आहे अल्लाह पाक जी का इबादत अहिड़ी नाहे कई वई जेका दीन जी सम्झ ऐं ॼाण हासिल करण खां अफ़ज़ल हुजे ऐं हिकु फ़क़ीह यानी आलिम शैतान ते 1000 आबिदनि खां वधीक ॻोरो आहे।
हर शइ जो हिकु सुतून हूंदो आहे ऐं हिन दीन जो सुतून फ़िक़्ह आहे। हिकु ॿी हदीस में आहे त 2 ख़ूबियूं अहिड़ियूं आहिनि जेकी कंहिं मुनाफ़िक़ में न आहिनि हूंदियूं, हिकिड़ो हुस्न अख़लाक़ ऐं ॿियो दीन जी सम्झ। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिन हदीस पाक में फ़िक़्ह मां मुराद इहो न आहे जेको अवां सम्झो था। फ़क़ीह जो घटि मां घटि दर्जो हीअ आहे त हू हिन ॻाल्हि जो यकीन रखे त आख़िरत दुनिया खां बहितर आहे, ऐं जेकॾहिं उन ते हिन ॻाल्हि जी मार्फत सची ऐं ग़ालिब हूंदी त उन जी बरकत सां उहो निफ़ाक़ ऐं रियाकारी खां पाक थी वेंदो। मनक़ूल आहे त हज़रत लुक़मान हकीम रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे साहिबज़ादे खे जेकी वसियतूं कयूं उन्हनि मां हिकु वसियत हीअ बि हुई त ए मुंहिंजा पुट आलिमनि जी सोबत में वेहंदो कर, छो त अल्लाह पाक नूर हिकमत सां दिलनि खे ईअं ज़िंदा कंदो आहे जीअं ज़मीन खे मुसलसल बारिश ज़रिए ज़िंदा कंदो आहे। हज़रत फ़तह मौसली रहमतुल्लाह ताला अलैह माण्हुनि खां पुछो, जेकॾहिं मरीज़ खे खाइण पीअण जी दवा खां रोकियो वञे त छा उहो मरी न वेंदो? माण्हुनि अर्ज़ु कयो, छो न? त पाण फरमायाऊं, उहो ई मामिलो दिलि जो बि आहे। जॾहिं उनखे 3 ॾींहंनि ताईं इल्म ऐं हिकमत खां परे रखियो वञे त उहा बि मरी वेंदी आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हज़रत फ़तह मूसली रहमतुल्लाह ताला अलैह सच फरमायो, छो त जहिड़ी तरह खाधो बदन जी ग़िज़ा आहे अहिड़ी तरह दिलि जी ग़िज़ा इल्म ऐं हिकमत आहे, ऐं हिननि ॿिन्ही जी बदौलत दिलि ज़िंदा रहंदी आहे। ऐं जंहिं वटि इल्मु न आहे उनजी दिलि बीमार आहे ऐं उनजो मौत यकीनी आहे, पर उनखे हिन ॻाल्हि जो शऊर न आहे हूंदो, छो त दुनिया जी मोहबत ऐं उन में मशगूलियत संदसि अहसास खे ख़तमु करे छॾींदी आहे। जीअं ख़ौफ़ जे ग़लबे जे वक़्तु ज़ख़म जी तकलीफ़ जो अहसासु न आहे थींदो, जेतोणीकि तकलीफ़ मौजूदु हूंदी आहे, पोइ जॾहिं मौत उन तां दुनिया जो बार लाहे छॾींदो आहे त हू पंहिंजी हलाकत महसूसु करे पछताईंदो आहे, पर हीउ उन जे हक़ में फ़ाइदेमंद हूंदो आहे। हीउ ईअं आहे जीअं मदहोश खे नशे ऐं ख़ौफ़ जी हालत में लॻल ज़ख़्मनि जो अहसासु उन वक़्तु थींदो आहे जॾहिं उनखे ख़ौफ़ ऐं नशे खां निजात मिलंदी आहे। असां परदे खुलण जे ॾींहं खां पनाह घुरूं था, बेशक माण्हू सुतल आहिनि, जॾहिं मरी वेंदा त उन्हनि जूं अखियूं खुली वेंदियूं। अल्लाह तबारक व तआला सिपारे 8 सूरह आराफ़ आयत नंबर 26 में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफ़ान, ए आदम जी औलाद, बेशक असां तव्हांजे तरफ़ हिकु लिबास उहो लाथो जेको तव्हांजे शर्म जूं शयूं ढकींदो आहे, ऐं हिकु लिबास उहो जेको हार सिंगार आहे, ऐं परहेज़गार जो लिबास सभ खां बहितर आहे। हिकु कौल हीअ आहे त आयत में लिबासनि मां इल्मु, रेशनि मां यकीन ऐं लिबास तक़वा मां हया मुराद आहे। हज़रत वहाब बिन मुनब्बे रहमतुल्लाह ताला अलैह खां रिवायत आहे त ईमान बे लिबास आहे, हिन जो लिबास परहेज़गारी आहे, जॾहिं त उन जी ज़ीनत हया ऐं उन जो फल इल्मु आहे। अज़ीम ताबई बुज़ुर्ग सालम बिन अबू जद रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था त मूंखे मुंहिंजे मालिक 300 दिरहम में ख़रीद करे आज़ादु करे छॾियो, त मूं सोचियो त हाणे कहिड़ो पेशो इख़्तियार कयां। आख़िरकार इल्म दीन हासिलु करण में मशगूल थी वियुसि। अञा साल मस गुज़रियो हो त शहर जो हाकिम मूंसां मिलणु आयो, पर मूं उन सां मिलण खां माज़रत करे छॾी। हिन मौक़े ते हिकु बुज़ुर्ग जो फरमान ॿुधो, हज़रत अबू असवद रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, इल्म खां वधीक इज़त वारी का शइ न आहे। बादशाह माण्हुनि ते हुकूमत कंदा आहिनि, जॾहिं त आलिम बादशाहनि ते हुकूमत कंदा आहिनि। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, लफ़्ज़ फ़ज़ीलत फ़ज़ल मां वरितलु आहे ऐं फ़ज़ल वधीक हुअण खे चइबो आहे। जॾहिं 2 शयूं कंहिं ॻाल्हि में हिकु जहिड़ियूं हुजनि ऐं उन्हनि मां हिकु कंहिं इज़ाफ़ी ॻाल्हि सां ख़ासि हुजे त चयो वेंदो आहे त हीउ उन खां अफ़ज़ल आहे ऐं हिन खे उन ते फ़ज़ीलत हासिलु आहे, जॾहिं त उहा इज़ाफ़ी ॻाल्हि हिन में मौजूदु हुजे जेका उन जे लाइ कमाल जी ॻाल्हि हुजे। जीअं त चयो वेंदो आहे त घोड़ो गॾ ते फ़ज़ीलत रखे थो, छो त वज़न खणण में घोड़ो ऐं गॾ बराबरि आहिनि, पर हमिलो करणु, डुकणु, सख़्तु हमिलो करणु ऐं उन जी सघ ऐं चङी सूरत जूं ख़ूबियूं घोड़े में वधीक आहिनि। हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं गॾ खे इज़ाफ़ी सामान सां ख़ासि कयो वञे त हीउ न चयो वेंदो त उहो घोड़े ते फ़ज़ीलत रखे थो, छो त हीउ जिस्मानी इज़ाफ़ो आहे, जॾहिं त हक़ीक़त में घटिताई का कमाल जी ॻाल्हि न आहे। उन्हीअ करे जो हैवान में जिस्म न बल्कि असलियत ऐं उन जूं सिफ़तूं मक़सूदु हूंदियूं आहिनि। वधीक फरमाइनि था, इल्म खे पंहिंजी ज़ात जे एतबार सां कंहिंजी तरह मनसूब करणु बग़ैर मुतलक़न फ़ज़ीलत हासिलु आहे, छो त हीउ अल्लाह पाक जो वस्फ़े कमाल आहे। अंबिया किराम ऐं मलाइक एज़ाम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो शरफ़ आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, यादि रहे त अहिड़ियूं शयूं जिन खे हासिलु करण जो शौक़ु हूंदो आहे उन्हनि जूं 3 क़िस्मूं आहिनि। नंबर 1, अहिड़ी शइ जंहिंखे हासिलु करण जो मक़सदु कंहिं ॿिए सबब जे
करे हुजे। दरअसल रुपया पैसा कागज़ जा टुकड़ा आहिनि, उन्हनि जो को फ़ाइदो न आहे, छो त कागज़ जा नोट खाइण सां न की पेट भरजंदो आहे, न ई उञ लहंदी आहे। जेकॾहिं अल्लाह पाक उन्हनि जे ज़रिए असांजूं ज़रूरतूं हासिलु करणु आसान न फ़रमाए हा त ही नोट ऐं बेकार कागज़ बराबरि हुजनि हा। वहाब बिन मुनब्बिह रहमतुल्लाह ताला अलैह खां दिरहम ऐं दीनार जे बारे में पुछियो वियो त पाण फ़रमायो ही इंसान जे गुज़र सफ़र जे लाइ ज़मीन में अल्लाह पाक जूं मोहरूं आहिनि, न खाधियूं वञनि थियूं न पीतियूं वञनि थियूं। तव्हां उन्हनि खे जिते बि खणी वेंदो तव्हांजी ज़रूरत पूरी थींदी। उहा शइ जंहिंखे हासिलु करण जो मक़सदु पाण उहा ई शइ हुजे, जीअं आख़िरत जी कामयाबी ऐं अल्लाह पाक जे दीदार जी लज़्ज़त, अल्लाह पाक जी अता कयल नेमतुनि मां सभ खां अफ़ज़ल ऐं आला ही क़िस्म आहे। नंबर 3, उहा शइ जंहिंखे हासिलु करण जो मक़सदु पाण उहा शइ बि हूंदी आहे ऐं कॾहिं उनखां ॿी शइ बि हासिलु कई वेंदी आहे। जीअं इंसानु चाहींदो आहे त उनजो जिस्म सलामत रहे, छो त जेकॾहिं उन जे पेर में धकु लॻंदो त तकलीफ़ सां गॾो गॾु उनजी ज़रूरियात ज़िंदगी जे कमनि में बि रुकावट ईंदी। उन करे बानो कोशिशि कंदो आहे त उनजो जिस्म सलामत रहे। हाणे हिन एतबार सां इल्म खे ॾिसूं त इल्मु पंहिंजी ज़ाती एतबार सां लज़ीज़ आहे, लिहाज़ा उहो ॿिए क़िस्म में शामिलु आहे जेका पहिरें खां अफ़ज़ल आहे। पहिरियों उहो आख़िरत ऐं उनजी कामयाबी जो वसीलो ऐं अल्लाह पाक जे नज़दीक हुजण जो ज़रियो आहे, छो त उनजे बग़ैर क़ुर्ब इलाही हासिलु नाहे थींदो। इंसान जे हक़ में सआदत हमेशह जे लाइ सआदतमंदी जो रुतबो सभिनी खां बुलंद आहे ऐं उनजो वसीलो सभिनी शयुनि खां अफ़ज़ल आहे ऐं हमेशह वारी सआदत बग़ैर इल्म ऐं अमल जे हासिलु नथी थी सघे ऐं अमल जी कैफ़ियत जो इल्मु न हुजे त अमल ताईं रसाई नथी थी सघे। ख़बर पई त दुनिया ऐं आख़िरत जी असुलु सआदत इल्मु आहे, उन करे ही सभिनी खां अफ़ज़ल आहे। हिकु रिवायत में आहे तव्हांजे दीन जो अफ़ज़ल अमल उहो आहे जेको आसान तरीन हुजे ऐं दीन सिखणु सभिनी खां अफ़ज़ल आहे। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अमीरुल मोमिनीन अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु ताला वजहुल करीम हज़रत कुमैल बिन ज़ियाद नख़ई रहमतुल्लाह ताला अलैह खे फ़रमायो, ए कुमैल, इल्मु माल खां बहितर आहे, छो त इल्मु तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे जॾहिं त माल जी तोखे हिफ़ाज़त करणी पवंदी आहे। इल्मु हाकिम आहे ऐं माल महकूम, माल ख़र्च करण सां खुटी वेंदो आहे जॾहिं त इल्मु ख़र्च करण सां वधंदो आहे। वधीक फ़रमायूं, सॼी राति इबादत करण वारे, सॼो ॾींहुं रोज़ो रखण वारे मुजाहिद खां आलिम अफ़ज़ल आहे ऐं आलिम जी मौत सां इस्लाम में अहिड़ो ख़ाल पइजी वेंदो आहे जंहिंखे संदसि नाइब खां सवाइ को बि नथो भरे सघे। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु शेर पढ़िया जिन में हीअ बि आहे त इल्म जे ज़रिए कामयाबी हासिलु कयो, हमेशह जी ज़िंदगी माणींदो। माण्हू मरी वेंदा आहिनि जॾहिं त आलिम ज़िंदा रहंदा आहिनि। हज़रत ज़ुबैर बिन अबू बकर रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था त मां इराक़ में हुयुसि, मुंहिंजे वालिद मोहतरम मूं ॾांहुं पैगाम मोकिलियो त इल्म खे पाण ते लाज़िम करे छॾ। जेकॾहिं ग़रीब आहीं त हीउ तुंहिंजो माल आहे ऐं जेकॾहिं गनी आहीं त हीउ तुंहिंजो जमाल आहे। हिकु रिवायत में आहे जेको इल्म दीन हासिलु कंदो आहे अल्लाह पाक उनजी मुश्किलातुनि खे आसान फ़रमाए छॾींदो ऐं उनखे उतां खां रिज़्क़ अता फ़रमाईंदो जितां उनजो गुमान बि न हूंदो। हदीस पाक में आहे आलिम ज़मीन में अल्लाह पाक जो अमीन हूंदो आहे। हिकु ॿी रिवायत में आहे हिकु क़बीले जे मौत हिकु आलिम जी मौत खां आसान आहे। कंहिं अक़लमंद जो कौल आहे त आलिम जी वफ़ात ते पाणी में मच्छूं ऐं हवा में पखी रहंदा आहिनि। आलिम जो चहिरो ग़ाइबु थी वेंदो आहे पर उन जूं यादूं बाक़ी रहंदियूं आहिनि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाईंदा, इल्मु उन करे बि अफ़ज़ल आहे जो तव्हां ॼाणो था कंहिं शइ जो नतीजो जेतिरी अज़मत ऐं शान वारो हूंदो उहा शइ बि ओतिरी फ़ज़ीलत वारी हूंदी ऐं तव्हां ॼाणे चुका आहियो त इल्म दीन जो उखरवी फ़ाइदो अल्लाह पाक जो क़ुर्ब मिलणु आहे, जॾहिं त दुनिया में उनजो फ़ाइदो हीअ आहे त इज़त ऐं वक़ार में वाधारो ऐं तबियतुनि में ज़रूरी तौरु एहतराम करणु ॾिठो वेंदो आहे। हीअ मुतलक़ इल्म जी फ़ज़ीलत आहे। पोइ उलूम मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं इल्मु अफ़ज़ल कमनि मां आहे त उनखे हासिलु करणु अफ़ज़ल कम जी जुस्तजू करणु ऐं सेखारणु अफ़ज़ल कम जो फ़ाइदो पहुचाइणु थियो। आलिम जे 4 अखरनि जी निस्बत सां 4 हदीसूं। नंबर 1, उहो आलिम दीन तमामु सुठो आहे जेकॾहिं उनजी ज़रूरत पए त नफ़ो पहुचाए, जेकॾहिं उनखां बेपरवाही थिए त उन पाण खे बेनियाज़ रखे। नंबर 2, आलिम ऐं आबिद जे विच में 100 दर्जा आहिनि ऐं हर 2 दर्जनि जे विच में एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो मुफ़ासिलो सेखारियल उम्दा घोड़ो 70 सालनि ताईं ड्रोड़ी तइ कंदो आहे।
नंबर 3 हदीस पाक में आहे मोमिन आलिम मोमिन आबिद ते 70 दर्जा वधीक फज़ीलत रखे थो। नंबर 4 बारगाह रिसालत में अर्ज़ कयो वियो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल अमल कहिड़ो आहे? प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल इल्म बिल्लाह। अर्ज़ कयो वियो या रसूलल्लाह अवां कहिड़ो इल्मु मुराद वठो था? इरशाद फरमायाऊं अल्लाह पाक जे ज़ात जो इल्मु यानी अल्लाह पाक जी मारिफत अल्लाह पाक खे सुञाणण जो इल्मु। अर्ज़ कयो वियो असांजो सुवाल अमल जे मुतालिक़ आहे जॾहिं त अवां इल्म जो इरशाद फरमाए रहिया आहियो। इरशाद फरमायूं अल्लाह पाक जे ज़ात जो इल्मु हुजे त थोरो अमल बि फ़ाइदो ॾींदो आहे ऐं जेकॾहिं हीउ न हुजे त घणो अमल बि फ़ाइदे खां ख़ाली हूंदो आहे। दुनिया ऐं आख़िरत जी भलाई मां छा मुराद आहे? अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह हिन इरशाद रब्बानी रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन नार जी तफ़सीर में फ़रमाइनि था दुनिया हसना मां मुराद इल्म ऐं इबादत आहे जॾहिं त आख़िरत में हिन मां मुराद जन्नत आहे। इल्म दीन जे फ़ज़ीलतुनि ते मुश्तमिल अक़वाले बुज़ुर्गाने दीन। नंबर 1 मुसलमाननि जी ॿिए ख़लीफ़े अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रदी अल्लाह ताला ने फ़रमायो ए इंसानो तव्हां ते इल्मु हासिल करणु लाज़िम आहे। बेशक अल्लाह पाक जी हिकु महबत जी चादर आहे ऐं जेको इल्म जो हिकु बाब हासिल कंदो आहे अल्लाह पाक उनजी उहा चादर पाराए उनखे उहा चादर पाराए छॾींदो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रदी अल्लाह ताला ने फ़रमायो इल्मु सिखो हिन खां पहिरियां जो खयो वञे ऐं इल्म जो खयो वञणु हीअ आहे त उलमा विसाल करे वेंदा। उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे राहे ख़ुदा में मारिया वेंदड़ शहीद जॾहिं आलिमनि जो मक़ाम ॾिसंदा त हसरत कंदा त काश उन्हनि खे बि आलिम बणाए उथारियो वञे हा। को बि शख़्स आलिम थी पैदा नाहे थींदो बल्कि इल्मु सिखण सां ई ईंदो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमायो राति में थोरी देरि इल्म जी तकरार करणु मूंखे सॼी राति जागी इबादत करण खां महबूब आहे। अहिड़ी तरह अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैह खां बि मनक़ूल आहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था आलिमनि जे कलम जी मस खे शहीदनि जे रत सां तोड़ियो वेंदो त आलिमनि जे कलम जी मस शहीदनि जे रत खां गोरी थी वेंदी। हज़रत अहनफ़ रहमतुल्लाह ताला अलैह जो कौल आहे त जल्दी आलिम मालिक बणिजी वेंदा ऐं हर उन इज़त जो अंजाम ज़िल्लत हूंदो आहे जंहिंखे इल्म खां मज़बूत न कयो वञे। नंबर 6 हिकु आलिम जो कौल आहे त काश मूंखे मालूम थी वञे त जंहिंखे इल्मु नाहे मिलियो उनखे छा मिलियो ऐं जंहिंखे इल्मु मिलियो उनखे छा न मिलियो। नंबर 7 कंहिं अक़लमंद खां पुछियो वियो त कहिड़ियूं शयूं जमा करणु घुरिजनि? जवाबु ॾिनई उहे शयूं जॾहिं तुंहिंजी ॿेड़ी ॿुॾणु लॻे त हू तोसां गॾु तरणु लॻनि याने इल्मु। किन चयो ॿेड़ी जे ॿुॾण मां मुराद मौत जे ज़रिए बदन जो हलाक थियणु आहे। नंबर 8 चयो वियो आहे त जेको हिकमत खे लगाम बणाए वठंदो आहे माण्हू उनखे इमाम बणाए छॾींदा आहिनि ऐं जेको हिकमत खे सम्झी वठंदो आहे माण्हू उनखे इज़त जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। इल्मु सिखणु सेखारण जी फ़ज़ीलत। हिकु भेरे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया त 2 हल्का लॻल हुया। हिकु क़ुरान पाक पढ़ी रहियो हुयो ऐं अल्लाह पाक खां दुआ घुरी रहियो हो जॾहिं त ॿियो इल्मु सिखणु सेखारण में मशगूल हुयो। फ़रमायूं ॿई भलाई ते आहिनि। हीअ माण्हू क़ुरान पाक जी तिलावत ऐं अल्लाह पाक खां दुआ घुरी रहिया आहिनि। अल्लाह पाक चाहे त हिननि खे अता करे न चाहे त न अता करे ऐं हीअ माण्हू इल्म दीन सिखणु सेखारण में मशगूल आहिनि ऐं बेशक मां मुअल्लिम बणाए मोकिलियो वियो आहियां। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते ई वेही रहिया।